ओम शांति। यदि मुरलीधर का 7/8/2023 सतमेटा मेरा बाप का रजवन का मुख्य मीठे बार याद की लंबी सीढ़ी ते तड़ी चढ़ी सजा जरी बाप से सच्ची प्रीत होंगी। याद की दौड़ी साईं विजय माला में असा इंदा सी प्रश्न एक बाप सा सच्ची प्रीत की निशानी शा दिखाए मिलेगी। उत्तरा अगर सच्ची प्रीत एक बाप सां आहे त पुरानी दुनिया पुराने शरीर सां प्यार खत्म थींदो वेंदो। जीते जी मरण ही प्रीत जी निशानी आहे। बाप जे सिवाय कंहिंसां बि प्यार न हुजे। बुद्धि में रहे हाणे त असांखे घर वञिणो आहे। इहो असांजो अंतिम जन्म। बाबा चईंदा आहिनि 84 जन्मनि जो खेल हाणे तव्हांजो पूरो कयो। हाणे सभु कुझु भुलिजी मूंखे यादि करो त मां तव्हांखे साथ वठी हलंदमि। गीता बनवारी रे। ओम शांति। मीठे मीठे सिकिल जे ॿारनि इहे गीत ॿुधियो। कीअं कूड़ी दुनिया आहे। कूड़ो खंड भारत जे लाइ चइबो आहे। हर हिक खे पंहिंजे पंहिंजे बर्थ प्लेस जो ख्यालु रहंदो आहे। हाणे ॿार चईंदा आहिनि असांजो हिन कूड़े खंड सां कोई ताल्लुक न आहे छो जो हिन में त दुख आहे न ॾाढो। हाणे त सुख जो नाम निशान आहे। कूड़ खंड जी आयु हाणे ॾाढी थोरी आहे। इहा अंतिम जन्म आहे। हिनखे कूड़ो खंड मृत्यु लोक चइबो आहे। उहो आहे अमर लोक। मृत्यु लोक में काल खाई वेंदो आहे न। पोइ पुनर्जन्म कूड़ी दुनिया में ई वठिणो पवंदो आहे। ॿार ॼाणदा आहिनि हाणे 84 जन्म पूरा कया। हाणे असांजे हिन दुनिया सां कोई वास्तो न आहे। बाबा आहिनि असांखे वठण त हिन पुराणी दुनिया सां असांजो कोई ताल्लुक न आहे। तव्हांजी बाप सां प्रीत जिती त वरसो बि तव्हांखे मिलंदो आहे। बाक़ी यादव कौरव जी विपरीत बुद्धि अर्थात बाप खे ॼाणदा ई न आहे। हाणे तव्हां बाप ॿारनि जी बाप सां गॾु ई प्रीत बुद्धि आहे न। बाप चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में बल रहो परंतु बाप खे यादि करो। हाणे सभु एक्टर्स जो पार्ट पूरो थियो। सभिनि जे शरीर छुटणा आहिनि। सभिनि खे वापसि घरी वठी वञण लाइ बाबा आया आहिनि। मनुष्य मरण न चाहींदा आहिनि। तव्हां त जीती जी मरी चुकिया आहिनि। हिन दुनिया में कोई सां प्यार न आहे। हिन शरीर सां बि प्यार न आहे। आत्मा खे रोशनी मिली। असां बाप जा ॿार आहियूं। असांजा 84 जन्म हाणे पूरा थिया। हाणे खेल पूरो थियो न। हम सो देवता हुयासीं। पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहिया आहियूं। हाणे पोइ वरी ब्राह्मण ठहिया आहियूं। इहे चक्कर पूरो यादि रखिणो आहे असांखे। आत्मा चईंदी आहे की बरोबर पुनर्जन्म वठदे हाणे इहा अंतिम जन्म आहे न असांजो। बाप आया आहिनि असां सभिनि खे वठी वञण लाइ। अनेक बार असां 84 जन्मनि जो चक्कर लॻायो आहे न। सुदर्शन चक्रधारी ठहिया आहियो न। सम्झाइबो आहे की ईअं असां 84 जन्मनि जो चक्कर लॻायो। सभी भारतवासियुनि जा पूरा 84 जन्म न चईंदासीं। जो ब्राह्मण ठहींदा आहिनि उहे ई सम्झंदा आहिनि। 5000 वर्ष पहिरियों बि सम्झायो हुयो हे ॿार तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणदा आहियो। 84 लखनि जन्मनि जो त कोई वर्णन बि न करे सघे। हाणे तव्हांखे सभी धर्मनि जे चक्कर जो बि पतो आहे। हिसाब किताब में जो होशियार हूंदा वो झट सम्झी वेंदा। बरोबर फलाने धर्म खे एतिरा जन्म फलाने धर्म जा एतिरा जन्म वरिता उन्हनि फलाने धर्म वारनि। तव्हांखे बि पूरो निश्चय आहे की 84 जन्म पूरा कया। हाणे बाप वापसि वठी वञण लाइ आया आहिनि। जंहिंजे लाइ इहा महाभारी लड़ाई आहे न। उन्हनि सभिनि जी विनाश काले विपरीत बुद्धि। विनाश काल आई कलयुग अंत सत्यवादी जे संगम ते। सत्युग ऐं त्रेता जे संगम खे विनाश काल न थींदोसीं। उते त वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। हाणे सभिनि जो विनाश थियणो आहे। हिनखे विनाश काल चइबो आहे न। हाणे तव्हांजी अंतिम जन्म हिन खां पहिरियों बाप आया आहिनि त चई न सघे। हिन खां पहिरियों अगरि बाबा अचे न त चई न सघंदा इहो असांजो अंतिम जन्म आहे। जॾहिं खेल पूरो थींदो आहे तॾहिं ई बाबा ईंदा आहिनि।
तव्हां ॼाणंदा आहियो बरोबर 84 जन्म असां आत्माएं 84 जन्म वठंदा आहियूं। ॻायल बि आहे न कि कुमारी उहा जो 21 कुल जो उद्धार करे। हाणे उहे त सम्झंदा न आहिनि कि 21 कुल कंहिंखे चइबो आहे। भारत में कुमारियुनि जी ॾाढी मान्यता आहे, पूजता आहे न। जगदम्बा भी कुमारी है न। कुमारी खे पोइ जगदम्बा चइण हिन जो भी अर्थ खपे न। जगदम्बा आहे त जगत पिता भी खपे, जगत पिता सां गॾु माता भी खपे। ईअं त ॾाढा माताऊं आहिनि जेके जगत माता भी चईंदा आहिनि। अखबारनि में भी पियो आहे, कोई माता खे जगत माता लिखियो हुई। हाणे जगत माना सॼी सृष्टि, त जगत जी मां हिकु हूंदी या 10-20 हूंदियूं। रचता बाप हिकु ई आहे त माता भी हिकु ई खपे। एतिरी माताऊं सभु जगत जी मालिक आहिनि। जगत जी माता त हिकु आहे जगदम्बा। त हाणे तव्हां ॿारनि जी प्रीत हिकु शिव बाबा सां आहे। तव्हां भी नंबरवार पुरुषार्थ अनुसार आहे, जिनजी बाबा सां पूरी प्रीत आहे। सजनी जी हिकु साजन सां, ॿारनि जी हिकु बाप सां प्रीत हुजणी खपे। ॿिया सभिनि सां प्रीत तोड़नी पए। हिन में पूरो नष्ट मोह ठाहिणो आहे। पुरानी दुनिया सां मोह नष्ट। जीअं पुराणो घर हूंदो आहे त बाप नयो ठाहींदो आहे। जॾहिं नयो ठही वेंदो आहे त हुनमें वेही पुराणे खे खलास करे ॾींदो। जॾहिं नयो घर ठही वेंदो आहे त नए ते वेही पुराणे खे खलास करे ॾींदा। बाप चईंदा आहिनि मां तव्हांजे लाइ स्वर्ग नई दुनिया रखियो आहे। नई दुनिया में नई दिल्ली, इहे ई यमुना जो कंटो जिते तव्हां राज्य कंदा हुयो। तव्हां ॼाणंदा आहियो भक्ति जो ॾाढो वॾो विस्तार आहे। ज्ञान त बिल्कुलु थोरो आहे, 1 सेकेंड जो। बीज खे ॼाणण सां सॼो झाड़ अची वेंदो आहे। भिन्न भिन्न वैरायटी धर्मनि जो झाड़ आहे। उनमें मुख्य फाउंडेशन देवी देवता धर्म आहे। अधु कल्प में सिवाय हिकु धर्म जे ॿियो कोई धर्म ई न हुयो। बाक़ी अधु कल्प में ॾिसो केतिरे धर्मनि जी स्थापना थींदी आहे। चइबो आहे न परम पिता परमात्मा ब्रह्मा मुख द्वारा देवता धर्म क्षत्रिय धर्म जी स्थापना कंदा आहिनि। सो त ॾिसंदा आहियो ब्राह्मण त तव्हां आहियो ई। तव्हां में भी कोई सूर्यवंशी कोई चंद्रवंशी ठहण वारा आहिनि। ऊच ते ऊच ब्राह्मण धर्म आहे न। भारतवासी पंहिंजे धर्मनि खे न ॼाणंदा आहिनि। चइबो बि आहे न रिलीजियस इज माइट। हाणे बाप धर्म स्थापन कंदा आहिनि त तव्हां बाप सां केतिरी ताक़त वठंदा आहियो। बाप जो ठहण सां बाबा धर्म स्थापन कंदा आहिनि त तव्हां बाप खां केतिरी ताक़त वठंदा आहियो। बाबा जो ठहण सां गोया सर्वशक्तिवान बाप ही ॿारनि खे योग सां शक्तिवान ठाहींदा आहिनि। बाबा आहे केतिरो गुप्त, उन्हनि खे पंहिंजो शरीर ई न आहे। सर्वशक्तिवान चइबो आहे त ज़रूर शक्ति ॾींदा न। तव्हांजो नाम ई आहे शिव शक्ति। शिव सां शक्ति वठण वारा आहियो न। नर्क खे स्वर्ग ठाहिण वारा आहियो। ये तव्हांखे बल मिलंदो आहे। योग बल सां तव्हां रावण ते जीत पाईंदा आहियो न। त तव्हांजी हाणे सर्वशक्तिवान बाप सां प्रीत आहे। नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॾाढी विपरीत बुद्धि भी आहिनि, छो जो यादि न कंदा आहिनि। ॾाढा प्रीत आहे उन्हनि जी, ॾाढी प्रीत उन्हनि जी आहे जो बाबा खे ॾाढो यादि कंदा आहिनि। थोरी प्रीत आहे त सम्झो यादि न कंदा आहिनि। चईंदा आहिनि छा करूं, घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियूं। अरे साजन खे तव्हां यादि न करे सघंदा आहियो। बाप जे असांखे स्वर्ग जो वरसो थो मिले, अहिड़े बाप खे यादि न करे सघंदा आहियो। कारण ॿुधायो। ॿार चए बाप खे यादि नथो करे सघां। अरे पोइ वरसो कीअं मिलंदो। जेतिरो बाप खे यादि कंदो ओतिरी असांखे शक्ति मिलंदी आहे। ईअं न कि शिव बाबा खे भी यादि करो, साथ साथ कारो मुंहुं भी कंदा रहो, पोइ राज्य पद न मिली सघंदो न। चईंदा आहिनि बाबा सां भुलिजी वेंदा आहिनि, मुरझाइजी वेंदा आहिनि। बाबा चए अरे तव्हां ईश्वर जी संतान ठहिया आहियो।
ताकि त ॾाढो नशो चढ़णो खपे। अहिड़े बाप खे त निरंतर यादि करणो खपे। प्रीत बुद्धि थियणो खपे। शिव बाबा सां प्रीत न त ब्रह्मा सां बि न हूंदी न। उहे ईअं ई सभिनि सां लड़दा रहंदा। योगी न त वरसो कीअं वठदा। गॉडली बुलबुल न ठही सघंदा आहिनि। बुलबुल ठहिणो खपे। बाबा वटि गॉडली बुलबुल आहे। मैनायूं आहिनि, तोता बि आहिनि, कोई गाबर बि आहे। सभिनि सां लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। कोई पिजन बि आहे, उहो आवाज न करे सघंदा आहिनि। बगीचे में भिन्न भिन्न प्रकार जे फूल हूंदा आहिनि। हर हिकु पंहिंजे खां पुछे मां कहिड़ो फूल आहियां। गुलाब जो आहियां, रोहे गुलाब आहे। मां मम्मा बाबा जहिड़ी सर्विस कंदो आहे। छा असां श्री नारायण खे व श्री लक्ष्मी खे वरी सघंदा आहियूं? अहिड़ो पंहिंजे खां पुछणो आहे कि मां केतिरो बाप खे यादि कंदो आहियां, केतिरी सेवा कंदो आहियां। बाप सां त तव्हांखे वरसो मिलणो आहे न। निराकार परमपिता परमात्मा भारत में आया आहिनि। जरूर भारत खे स्वर्ग ठाहियो हूंदो न। जरूर शिव बाबा आया तॾहिं त सतयुग ठाहियो हूंदई न। शिव जी जयंती मनाईंदा आहिनि। शिव जो बि बर्थ प्लेस आहे त श्री कृष्ण जो बि बर्थ प्लेस आहे। श्री कृष्ण जी जयंती त वॾे धूमधाम सां मनाईंदा आहिनि। हाणे त शिव जयंती जी छुटियूं बि न कंदा आहिनि। अंधेरी नगरी आहे न। हिते आहे प्रजा जो प्रजा ते राज्य। थियणी आहे राजा राणी जो राज्य। थियणो खपे राजा राणी जो राज्य। उहो त ड्रामा अनुसार हाणे आहे न। तव्हां ॼाणदा आहियो भारत पवित्र राजस्थान हुयो त उन्हनि खे बि जगाइणो आहे न। पोइ वरी खां देवी राजस्थान स्थापना थींदो आहे। हाणे आसरी राजस्थान थी वियो आहे न। पहिरियों भारतवासी पवित्र हुया, हाणे त अपवित्र ठहिया आहिनि। तॾहिं त माण्हू उन्हनि जी पूजा कंदा आहिनि। हाणे त नो राजस्थान। तव्हां चिठी लिखी सघंदा आहियो अथवा अखबार में बि विझी सघंदा आहियो कि 5000 वर्ष पहिरियों देवी राजस्थान हुयो। हाणे न। तव्हां आहियो ईश्वरीय भाउ भेण। तव्हां आहियो ॾाढा थोड़ा। ॻायल बि आहे न, राम वियो रावण वियो। सम्झाइणो खपे कि असां बाक़ी थोड़ो समय आहियूं। बाप सां वरसो त वठदा रहंदा आहिनि। बाप खां वरसो त वठदा रहो। साथ साथ भविष्य जो भी ख्याल करो। ये भी धंधो करो। शरीर निर्वाह भी करणो आहे न। ये भविष्य जे लाइ आहे। इनमें मेहनत कुछ न आहे, बिल्कुल सहज आहे। साथ साथ इहो भी धंधो करो। भविष्य जो भी ख्याल करो। शरीर निर्वाह भी करणो आहे न। बाबा चवनि ये भी भविष्य जे लाइ आहे। इनमें मेहनत कुछ नहीं आहे, बिल्कुल सहज आहे। सेकंड में जीवन मुक्ति 21 जन्मनि जे लाइ मिलती है। बाप खे और चक्कर खे यादि करणो आहे। बाप खे यादि करण सां पवित्र ठहींदव न। बाबा चए थो मूंखे यादि करण सां तव्हां पवित्र ठही वेंदव न। बाप पतित कोई मथे अची न सघे। ॾाढी सजाई खाइणी पवंदी। त विनाश काल हाणे आहे। यादव ऐं कौरव जी आहे विपरीत बुद्धि। पांडव जी आहे प्रीत बुद्धि। पांडवनि जी प्रीत बुद्धि जंहिंजी विजय थी। हाणे उहो समय आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि सिर्फ़ यादि करो कि हाणे वापसि वञिणो आहे। बाक़ी थोड़ो समय नाटक पूरो थी वेंदो। गृहस्थ व्यवहार में रहेंगे। सिर्फ शिव बाबा खे यादि करो। याद जी लंबी सीढ़ी आहे न। रुद्रमाला ठहिणी आहे, पोइ इनाम बि मिलंदो न। राज्य भाग्य पाइणो आहे न। हुनजे लाइ विचार सागर मंथन करणो आहे कि बाबा जी न राज्य भाग्य पाइण लाइ पूरी राजधानी सृष्टि चक्र जे बारे में सभु पूरो ज्ञान हुजणो खपे। इहा बुद्धि योग जी यात्रा आहे न। बाप वटि दौड़णो आहे। ॾिसणो आहे कि सॼे ॾींहं में बाप खे केतिरो समय यादि कयो। केतिरनि खे काटनि सां फूल ठाहियो। प्रजा न ठाहींदव
त पोइ राज्य किथे कंदा, हिन करे पहिरियों मुख्य 8 ठाहींदा आहिनि, पोइ 108, पोइ 16,108। विवेक बि चईंदो आहे इहो त ज़रूर आहे। वृद्धि त थींदी रहंदी न, राजधानी वृद्धि खे पाईंदी रहंदी। हाणे त ढेर लख अची आहिनि, ईंदा अञा। बुद्धि में इहो पक्को यादि रखो। हाणे असांखे घर वञिणो आहे, हाणे त ॾाढा ॿार थी विया न। हिन पुराणी दुनिया में दुख ॾाढो आहे। बसि हिकु बाप खे यादि करो। ॾाढी लंबी यात्रा आहे। पिछाड़ी में अचण वारा एतिरो उच्च पद न पाए सघंदा। केतिरी मेहनत करणी आहे न, कर्म भोग केतिरो हलंदो आहे। पोइ पिछाड़ी में अचण वारा एतिरी मेहनत कीअं करे सघंदा जो विक्रम विनाश थिए। जनक भी त्रेता में हली वेंदो न, सूर्यवंशी राजा ठही न सघे। बाबा चवंदा राजा हुयो, सरेंडर भी थियो, परंतु टू लेट आयो त चंद्रवंशी में हली वियो। हिन ॻाल्हियुनि खे ब्राह्मण ई सम्झी सघंदा आहिनि, शूद्र सम्झी न सघनि। हा, कईअनि खे प्योरिटी सुठी लॻंदी आहे, परंतु प्योरिटी में रही करे बि ॾेखारीनि न। सन्यासी जा फॉलोअर्स कहलाईंदा आहिनि, ख़ुदि त पवित्र ठहींदा न आहिनि त फॉलोअर्स कीअं ठहिया। ये भी कूड़ थियो न। कोई भी सत्संग में एम ऑब्जेक्ट न हूंदी है। केतिरा ढेर सत्संग आहिनि। ये त बाप ई अची करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। विश्व जो मालिक तव्हां ठहींदा आहियो हिकु शिव बाबा जी यादि सां। बाप खे यादि ई न कंदा त वरसो कीअं मिलंदो। ये त तव्हांजो कमु आहे। पुरुषार्थ करे निरंतर यादि करणो आहे। निरंतर याद रहे, वो अवस्था अंत में थींदी। त तव्हांजो कमु आहे पुरुषार्थ करे निरंतर असांखे बाबा खे यादि करणो आहे। निरंतर याद रहे, वो संजी अवस्था अंत में थींदी कि असांखे बाबा जी निरंतर याद रहे। हाणे न थींदी, पिछाड़ी में 8 ई विन कंदा। यादि कंदे कंदे सभिनि खां पहिरियों हली वेंदा। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार विनाश काल जो समय आने करे देहदारियुनि सां प्रीत तोड़ हिकु बाप सां सच्ची प्रीत रखणी है न। पुराणे घर सां मोह नष्ट करे ॾियणो। ज्ञान वियो आहे, ज्ञान जी बुलबुल ठही आप समान काटन के फूल ठाहिण जी सेवा करो। यादि जी दौड़ी लॻाइणी आहे न असांखे। वरदान सर्व योग्यताउनि द्वारा सर्व खे वैल्यूएबल ठाहिण वारा बेफिक्र बादशाह रहो। बाप स्वयं ॿारनि खे ऑफर कंदा आहिनि, ॿार योग्य राइट हैंड ठहो, योग्य सेवादारी ठहो। जो योग्य हूंदो आहे न उहो बेफिक्र बादशाह हूंदो आहे। चाहे स्थूल योग्यता चाहे ज्ञान जी योग्यता मनुष्य खे वैल्यूएबल ठाहींदी आहे न। योग्यता मनुष्य खे वैल्यूएबल ठाहींदी आहे, चाहे स्थूल चाहे ज्ञान जी योग्यता हुजे। योग्यता न त वैल्यू न रहंदी आहे। रूहानी सेवा जी योग्यता सभिनि खां वॾी आहे। खुद खे आत्मा समझी करे बाप खे यादि करे सभिनि खे सुख शांति जा वाइब्रेशन ॾियण, हिनखे चइबो आहे रूहानी सेवा अर्थात आत्माउनि जी सेवा अर्थात मनसा सेवा। ये सभिनि खां वॾी योग्यता आहे। अहिड़ी योग्य आत्मा खे कोई बि ॻाल्हि रोके न सघंदी। योग्य ठहिण माना मुंहिंजो त हिकु बाबा बसि, ॿी कोई ॻाल्हि बुद्धि में न हुजे। बसि असांजो त हिकु बाबा, ॿी कोई ॻाल्हि बुद्धि में हुजणी न खपे। स्लोगन हिकु रसती जो अनुभव करणो आहे त हिकु बाप द्वारा सर्व रसनि जी अनुभूति करो। सभु प्रकार जे रसनि जी जेकी तव्हां जेको बि दुनिया में रस अनुभव कंदा आहियो न, हिकु बाबा ई असांजो संसार आहे।
बाबा ही संसार में सब प्रसंग जो अनुभव कंदो तॾहिं समझी अवस्था हिक रस रहंदी। ओम शांति। बाबा की याद करो,